ॿी ॻाल्हि इहा आहे त काफ़ी अहिड़ा वाक़िया ॾर की हिन जे आस पास थिया आहिनि जिन में छोकिरियूं अंडर एज बि आहिनि। जीअं रीना ऐं रवीना जो मामिलो हू 18 सालनि जूं छोकिरियूं कोन्हनि की उहे 18 खां घटि आहिनि। क़ानूनी आइनी तौरु हुननि खे कंहिं बि क़िस्म जी मज़हब तब्दीली जो आइनी इजाज़त कोन थो ॾिए ऐं शादी करण जो बि आइन इजाज़त कोन थो ॾिए। बहरहाल उन्हनि सां बि असांजी वार्ता कई वई। ॿियो त कुझु हल्कनि जो चवणु आहे, असांखे कुझु धुरियुनि खां ख़बर बि पई त अक्सर जेके छोकिरियूं ॿिया मिठू वारा उते जबरी मज़हब तब्दील कराए पंहिंजे नौकरनि सां परिणाइनि था या इलाइक़े जे माण्हुनि सां परिणाइनि था। उन खां पोइ उहे जॾहिं तलाक उन्हनि खे ॾियनि था या उन्हनि सां एडजस्टमेंट नथी उन्हनि जी थिए त उहे उन्हनि जी हवेलियुनि ते क़ैद आहिनि ऐं हवेलियुनि ते क़ैद रखी करे उन खां सर्विसिस वठनि था, उन खां ॿानाइप जो कमु कराइनि था। उन खां बाद में हू उनखे वरी सुठे दाम में विकिरो करे छॾनि था। मूंखे सही नमूने यादि नथो अचे त का हिकिड़ी हिंदू नारी जेका अगवा थी हुई जबरी मज़हब तब्दीली करे उहा शादी वारो इहो ढोंग रचायो। उन खां पोइ उनखे डाइवोर्स थी ॿिया मिठू जे कोर्ट में कैदी जेका पोइ वरी उन भरचूनी जे पीरनि जे हथों विकिरो कई वई, जेका शायदि हुते कलादन जे कबीले में कंहिं माण्हू खे ॾिनी वई आहे या हुते कोई कलवड़ कबीले जो को नौजवान आहे जंहिंखे हुते का उहा न्याणी ॾिनी वई आहे। अॼु बि उन्हनि वटि मौजूदु आहे। उन्हनि पैसनि सां ख़रीद के भरचूनी जे पीरनि खां तस्दीक करे सघिजे थी। उतां जा सिविल सोसाइटी जा नौजवान ॿिया चा तस्दीक इन शइ जी बि करे सघनि था। इन सॼे मरहले जे पोयों माना इहे असां आइनी गवाह आहियूं त कीअं जबरी तौर ते ज़बरदस्ती उन्हनि न्याणियुनि जो मज़हब तब्दील करायो वियो डंडे जे ज़ोर ते। जॾहिं कोर्ट जे अंदरि हिकिड़ी न्याणी स्टेटमेंट थी ॾिए त मां रिंकिल आहियां त मां फरियाल न आहियां, त इदारा पोइ उन में मुलविस थी उनखे ज़ोरी फरियाल साबित करण जी कोशिशि कनि था। दारुल अमान जज उनखे धुरबण जी दारुल अमान मोकिले थो, उन ते तशदुद थिए थो। दारुल अमान में जिन्सी ज़्यादती थिए थी। नशे जे हालत में वरी उनखां बयानु ॾियारे वरी उनखे ॿिया मिठू जे गुंडनि जे हवाले कयो वियो। इहा सेम रविश आहे ऐं साॻियो तरीक़ेकार साॻियो पैटर्न आहे जेको हिंदू न्याणियुनि सां जेको आहे उहो हलनि पिया। इहे नौजवाननि खां हथों उनखे अगवा कराए जबरी उनखे सभ खां पहिरियों त इज्तमाही ज़्यादतियुनि या जिन्सी ज़्यादतियुनि जो निशानो बणाए उन्हनि खे ब्लैकमेल कयो अथनि। उन खां पोइ उन्हनि खे इहो पाबंद बणायो थो वञे त अव्हां कोर्टुनि जे अंदरि स्टेटमेंट न ॾींदो असांजे फेवर जी त अव्हांखे मारे छॾींदासीं, अव्हां जूं वीडियोज़ वायरल कंदासीं। या उहे ब्लैकमेलिंग जे चकर में अची न्याणियूं वीचारियूं निमाणियूं न्याणियूं आहिनि उहे उन ब्लैकमेलिंग ऐं प्रेशर में अची करे उन फेवर जूं स्टेटमेंट्स ॾियनि थियूं। हालांकि उन्हनि जो इस्लाम सां कंहिं बि क़िस्म जो को तालुक़ु कोन्हे। जेके जिन बि न्याणियुनि जा मज़हब तब्दील कंदा ऐं दावा सां चवां त उन्हनि खे विहारियो, इस्लाम जे 6 कलमनि जा नाला पुछो उन्हनि खे न ईंदा, वुज़ू जो तरीक़ो पुछो न ईंदो, उनखे नमाज़ जो तरीक़ो पुछो न ईंदो, छो जो हुननि मज़हब सां इंट्रस्ट कोन्हे।